नाज़रीन, लाड़काणे में टाउन अमले जी नाअहली सबब समूरो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे, जंहिं सबब रहवासी सख्त परेशान आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था अकरम शेख जी हीअ रिपोर्ट। लाड़काणे में एक तरफ आलमी वबा जो खौफ, बे तरफ समूरे शहर में सफाई सुथराई जा नाक़स इंतजाम। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणे जी करोड़ रुपया बजट करप्शन जे वर चढ़ी वही, को हिसाब न किताब। शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में गंदगी जा ढेर, शहर के हर तरफ रोड रस्तन तोड़े महलन में गंदगी जा ढेर लगल, रहवासी परेशान। शहर की मौजूदा सूरत हाल ते लाड़काणे वासिन मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त खेरमान मेयर जेको आहे त असां हुनखे इहो ई मुतालबो कंदासीं त बाबा के हिकु वबा कोरोना जी आहे। ॿियो लाड़काणे ज़िले में जेको आहे न का हंधि न आहे जिते माना गंदनि जा ढेर न पिया हुजनि। हिन महिल जिथे तव्हां वेंदो रुगो धप खयूं थी वञे, पाणीनि जा दुबा बीठा आहिनि, गंदनि जा ढेर लॻा पिया आहिनि। लाड़काणो ज़िलो ॼण निधण को लॻो पियो आहे। गंदगी जा ढेर ॾिसो, पाण ॾिसो पियो, असांजी काबिनियूं ॾिसो, घर पिया ॿुॾनि था, ॿार बीमारियुनि में मुतज़िज़ थी विया आहिनि घणाई। इहो ई आहे त असांखे सफ़ाई कराए ॾियनि, रोड रस्ता सिधा कराए ॾियनि, कॉलेजूं इस्पतालूं जेके बि आहिनि असांजी सिधियूं कराए ॾियनि। बाक़ी ॿियो कुझु त असांखे न खपे हिननि खां। तमाम ही नाक़िस असांजे डिप्टी मेयर जेके भी आहिनि, हिन वक़्तु का भी सफ़ाई सुथराई जो को भी निज़ाम सही ना आहे। तव्हां लाड़काणे खे चओ था, मां त हिकिड़ी यूसी नाला खणी तव्हांखे ॿुधाए सघां थो त कंहिं बि हिकिड़ी यूसी में मुकमिल तौर ते को भी कमु नथो थी सघे। भुट्टी साहब जो ख्वाबु हो त लाड़काणे खे पेरस कंदासीं, पर पेरस त खणी परे जी ॻाल्हि आहे। लाड़काणे खे लाड़काणे हिन वक़्तु कोन बणायो वियो आहे। अगरि लाड़काणे खे हिकिड़ो डिस्ट्रिक्ट सम्झी, हिकिड़ो डिवीज़न सम्झी अगरि ठाहियो वञे हा त हिन वक़्तु ताईं तमामु घणी हिन में तव्हांखे चेंजिंग नज़र अची आहे, पर हिन वक़्तु का भी चेंजिस नज़र नथी अचे। कोरोना वायरस हिकु त मसइलो करे ॾिनो बीमार, हुन खां पोइ लाड़काणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन भी सफ़ाई जो कमु नथी करे। उहा फेल थी, असां इंतज़ाम अर्ज़ु था कयूं त सफ़ाई सुथराई करणु MP MLA खे बि उहे सफ़ाई कराए। लाड़काणे गिटी वाला सभु गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। लाड़काणे पूरो गंदगी न भरियल पिया आहे। असांखे जेको नाक़स जेको मेयर लॻी वियो आहे नेड में, जेको आहे पूरनि 5 सालनि में को बि सफ़ाई इंतज़ाम न आहे। पाणी जेको आहे बीठल आहे रोडनि नालनि ते। हिकु त कोरोना लॻी पई आहे, वबा लॻी। हेड़ी वबा में जेको न असां DC थो नोटिस अचे, न SDM नोटिस, न मेयर थो अचे, न डिप्टी मेयर थो। सफ़ाई सुथराई लाड़काणे में तमामु गंदगी तमामु जाते काथे फैलियल आहे। रोडनि ते तक़रीबन जाॾे वञूं था हवा ऐं गंद रोडनि जा ॾाढा जाम पिया आहिनि। शहर में जाते ॾिसो कुंड करच में जाते काथे तक़रीबन गंदगी ॾाढी मतिलबु वधी आहे। सफ़ाई सुथरी आहे, जेको आहे साम्हूं तव्हां घिटी में गंद जा ढेर लॻा पिया आहिनि। हिकु कोरोना जो बवा, ॿियो गंदगी जो। जीअं त लाड़काणा मेयर सुतो पियो आहे, ख़बर न आहे। असां त ॾिठो ई न आहे इलेक्शन खां पोइ त मेयर लाड़काणा आहे कहिड़ो ऐं कहिड़े मुहांडे में आहे। हिकु सफ़ाई बि कान्हे का। कोरोना जे बाबति जेका ॿुधाइनि था सफ़ाई सुथराई, उहा सफ़ाई सुथराई तव्हांजे आॾो आहे। हर घिटी गंद ऐं ढेर जेके भरी पई आहे, ऐं उन खां अलावा इंतज़ामिया जेको आहे सो मुकमल नाकाम नज़र थी अचे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त लाड़काणे शहर जी सफ़ाई सुथराई लाइ ईंदड़ करोड़ रुपया बजट जेकॾहिं चङी रीति सफ़ाई सुथराई ते ख़र्च कई वञे त समूरो शहर साफ़ थी सघे थो। कैमरामैन मुदस्सिर लाशाणी सां गॾु अकरम शेख, मेहरान TV न्यूज़, लाड़काणे।